أعوذ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ضرب لكم مثلا من أنفسكم هل لكم مما ملكت أيمانكم من شركاء فيما رزقناكم فأنتم فيه سواء تخافونهم كخيفتكم أنفسكم كذلك نفصل الآيات لقوم يعقلون بل اتبع الذين ظلموا أهواءهم بغير علم فمن يهدي من أضل الله وما لهم من ناصرين فأقم وجهك للدين حنيفا فطرة الله التي فطر الناس عليها لا تبديل لخلق الله ذلك الدين القيم ولكن أكثر الناس لا يعلمون ॿुधायो तव्हांजे लाइ हिकिड़ो मज़मून तव्हांजे ई जाननि मां यानी तव्हांजे ई अहवाल मां छा तव्हांजे लाइ या मिम्मा मलकत ऐमानुकुम मिन शुरका फ़ीमा रज़क़नाकुम यानी तव्हां इन ॻाल्हि खे सोचियो आहे त जेके तव्हांजा ग़ुलाम आहिनि उहे उन रोज़ीअ में जेका असां तव्हांखे ॾिनी आहे उहे शरीक आहिनि जो फ़अंतुम फ़ी सवा जो तव्हां सभु उन में बराबरि हुजो ऐं तव्हां उन्हनि खां ईअं डिॼंदा हुजो जीअं पंहिंजे शरीकनि खां डिॼो था। अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह ताला तफ़सील सां यानी खोले खोले बयानु करे थो आयतूं उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके सम्झनि। हिते अल्लाह रब्बुल आलमीन हिन आयत में यानी शिरक जी क़बाहत जे लाइ हिकिड़ो मिसाल बयानु फ़रमायो त हीअ ॾिसो जेके तव्हांजा नौकर आहिनि या तव्हांजा ग़ुलाम आहिनि उहे तव्हां जहिड़ा इंसान आहिनि उन्हनि जा हथ पेर उन्हनि जी शकल सूरत ऐं उहे नोए इंसानियत में तव्हांजा शरीक आहिनि घणनि ई ॻाल्हियुनि में तव्हां जहिड़ा आहिनि पर सिर्फ़ु इहा ॻाल्हि आहे जो तव्हां मालिक आहियो जाइदादुनि जा माल जा ऐं हू मालिक कोन्हनि। छा तव्हां इन ॻाल्हि खे पसंदि कंदव त उहे तव्हांजे मालनि में तव्हां वांगुरु ई बराबरि जा शरीक थी वञनि तव्हां उन्हनि खे शरीक करे छॾियो त भई हीउ जेको नौकर आहे मुंहिंजो इहो बि ईअं ई मालिक आहे मुंहिंजी शइ जो मुंहिंजे घर जो मुंहिंजी ज़मीन जो मुंहिंजे दुकान जो जीअं आऊं आहियां हरगिज़ न। इन खे तव्हां इन बराबरि जी शिरकत खे त छा तव्हां यानी गवारा कंदा बल्कि अदना दर्जे जी उनखे यानी को हिसो ॾियणु इहो बि तव्हां पसंदि कोन था करियो जो अहिड़े तरीक़े सां तव्हां उनखे जेको सम्झो जीअं को तव्हांजो कारोबार में शरीक हुजे। मसलन तव्हांजो घरु तव्हांजी जेका आहे ज़मीन तव्हांजी ॿी जाइदाद उहा सिर्फ़ु तव्हांजी आहे उन में तव्हां अकेलो तसरुफ़ करियो था उनखे ख़र्चु करियो था जीअं वणेव तीअं उन में करियो था पर सिर्फ़ु हिकिड़ो को कारोबार अहिड़ो आहे जंहिंमें तव्हां ॿिए खे भाईवार कयो आहे। हाणे उन कारोबार जे सिलसिले में तव्हां को यानी क़दम खणणु चाहियो था को ख़र्चु करणु चाहियो था का शइ ख़रीद करणु चाहियो था त पोइ तव्हां ॿिए पंहिंजे शरीक खां पुछो था पुछण खां पहिरीं नथा वठो नथा ख़र्चु करियो ऐं तव्हां डिॼो था त किथे आऊं जेकॾहिं अलॻि सां को क़दम खणां को ख़र्चु करियां का शइ वठां त हू नाराज़ न थी पए। छा अहिड़े तरीक़े सां तव्हां जेको आहे सो शरीक सम्झी सघो था पंहिंजनि इन्हनि ग़ुलामनि ऐं पंहिंजनि इन्हनि जेको नौकरनि खे हरगिज़ न हालांकि उहे जेके आहिनि उहे तव्हांजा इंसान हुअण में जेको शरीक आहिनि उहे बि इंसान आहिनि तव्हां बि इंसान आहियो उहे बि उहे ई आज़ा जवारे रखंदा जेके तव्हां उहे बि उहा ई तबियत रखंदा जेका तव्हां बसि सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे जो तव्हां माल जा मालिक आहियो ऐं हू कोन्हनि त पोइ जॾहिं तव्हां इहो गवारा कोन था करियो त हीअ पूरी काइनात जेका आहे आसमान ज़मीन सभु इंसान फ़रिश्ता सभु जा सभु जेके आहिनि उहे अल्लाह पाक जी मख़लूक आहिनि
अल्लाह पाक जी मिल्कियत आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं उन्हनि जी का हैसियत कान्हे। इन्हनि खे तव्हां अल्लाह सां कीअं था वञी शरीक करियो? जीअं अल्लाह आहे, अल्लाह सां गॾु इबादत में बि शरीक आहिनि। जीअं अल्लाह पाक मुश्किल कुशा आहे, तव्हां इन्हनि खे बि मुश्किल कुशा था सम्झो। जीअं अल्लाह ताला हाजत रवा आहे, तव्हां इन्हनि खे बि हाजत रवा था चओ। जीअं अल्लाह रब्बुल आलमीन कारसाज़ आहे, तव्हां बि इन्हनि खे कारसाज़ था चओ। जीअं अल्लाह खे पुकारणु घुरिजे, या अल्लाह मदद कर, ईअं तव्हां अल्लाह जे ग़ैर खे जेको आहे सो अल्लाह जहिड़ो सम्झी करे पुकारियो था मदद जे लाइ। इहो कीअं था तव्हां गवारा करियो? कुझु सोचो त सही, कुझु अकुल त करियो, सोच सम्झे कुझु रखो। जॾहिं तव्हां पाण जहिड़नि इंसाननि खे नथा पाण सां जेको थो शरीक करे सघो कंहिं शइ में, हू त तव्हां जहिड़ा आहिनि, पर हीअ जंहिं मख़लूक खे तव्हां अल्लाह जा शरीक करियो पिया, उहा त मख़लूक आहे, उहा त ममलूक आहे, उहा त जेको थो यानी छा आबिद आहे, इबादत करण वारी आहे। माबूद जेको आहे, जेको ख़ालिक आहे, जेको मालिक आहे, जेको राज़िक आहे, जंहिं सभु कुझु पैदा कयो, उन सां कीअं था तव्हां हिननि हक़ीर खे जेको थो शरीक करे छॾियो? त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, इन में तव्हां गौर करियो त तव्हां उन्हनि खां ईअं ई ॾिजो जीअं तव्हां पंहिंजे शरीकनि खां पंहिंजे पाण खां ॾिजो था। कज़ालिक नुफ़स्सिलुल आयाति लिक़ौमी याक़िलून। अहिड़े ई तरीक़े सां असां जीअं हीअ असां गायत खे खोले खोले बयानु कयो, वाज़े निशानी बयानु कई तौहीद जी, ईअं असां समझदार माण्हुनि जे लाइ यानी खोले हक़ जी ॻाल्हियुनि खे बयानु करियूं था, जंहिंजो नतीजो इहो हुअणु घुरिजे हा जो यानी माण्हू जेको हक़ खे क़बूल कनि ऐं तौहीद खे क़बूल कनि, मुसलमान थी वञनि हा। बलित्तबअल्लज़ीन ज़लमू, बल्कि इहो थियो हुयो जो जेके ज़ालिम आहिनि, नाइंसाफ़ आहिनि, उन्हनि पंहिंजे बुरनि ख़्यालनि ऐं ग़लति ख़्वाहिशुनि जी पैरवी कई ऐं बग़ैर कंहिं दलील जे, बसि पंहिंजे ख़्वाहिशुनि जे पोयां पिया हलनि ऐं सोचणु सम्झण जे लाइ तयार बि कोन्हनि त हक़ जी ॻाल्हि खे रुगो थोरो सोचे सम्झनि ऐं थोरो गौर कनि उन में, इन जे लाइ आमादा ई कोन्हनि। त पोइ अल्लाह ताला फ़रमाए पियो, फमन यहदी मन अज़ल अल्लाह। पोइ अहिड़ा माण्हू जेके आहिनि, जेके ज़िद्दी आहिनि ऐं उन्हनि जे ज़िद जे करे अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे जेको आहे सो गुमराह करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हिननि जे कूड़ ते ऐं बातिल मज़हब ते ॼमी रहण ऐं ज़िद, इनाद ऐं हट धर्मी, इन जे करे अल्लाह पाक हिननि खे गुमराह करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हाणे पोइ ॿुधायो त केरु थो हिननि खे हिदायत ॾेई सघे? को बि कोन्हे। वमा लहुम मिन नासिरीन। ऐं जॾहिं इन्हनि खे पंहिंजे ग़लति दीन खे इख़्तियार करण जे करे अज़ाब थींदो त पोइ इन्हनि खे बचाइण वारो, इन्हनि जो मददगार केरु बि कोन हूंदो। जिन खे ही पुकारीनि था, जिन जा ही नाला वठनि था, जिन खे ही सम्झनि था त जेको थो हिननि खे ही असांखे मदद कंदा, क़यामत जे मैदान में हिननि मां केरु बि हिननि जे वेझो कोन ईंदो ऐं ही वॾे अज़ाब में घिरिया वेंदा। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ नसीब फ़रमाए ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना वलमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग़ व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन आमीन।